बाइजी सखर पुलिस की कामयाब कार्रवाई नाकाबंदी करे कचे मां वधीक हिक मुग़वी कैलेंडर अदनान सियाल खे बाज़ियाब कराए वरितो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां लाइन ते मौजूद आहे सखर मां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ जंडीर। जी अयाज़, छा तफ़सील आहिनि? जी नाला मां ॿुधाइण पिया त पनो आखिल सखर बाइजी पुलिस कामयाबी तरफ़ वधणु शुरू कयो आहे। उन हवाले सां मांखे तफ़सील ॾींदो हलां त एसएसपी सखर अमजद अली शेख जी दावा मूजिबि त वधीक हिकु मुग़वी अदनान सियाल खे जंहिंखे क़ौमी शाहरा तां धाड़ेलनि कुझु ॾींहं अॻु अगवा कयो उनखे बाज़ियाब कराए वरितो आहे। पुलिस पार्टी कचे में हलंदड़ ऑपरेशन ऐं नाकाबंदी दौरान पहुची गढ़ी वारे इलाइक़े मां धाड़ेलनि पारां अदनान सियाल खे कंहिं ॿिए तरफ़ मुंतक़िल करे रहियो हो त पुलिस पार्टी SHO अकबर धारे जो DSP सत्तार फुल जी अॻुवानी में पुलिस पार्टी उते पहुची ॾोहारियुनि जो घेरो करे अदनान सियाल खे बाज़ियाब कराए वरितो आहे ऐं उनखे वारसनि हवाले पंजाब तरफ़ रवानो कयो वञे पियो। महिरबानी अयाज़ तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची